जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। जतोई हाउस जे तर्जुमान अली हसन जतोई डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर गुल हसन जतोई पारां शिकारपुर प्रेस क्लब जे साल 2023 जे लाइ चूंडियल उहिदेदारनि सदर रहीम बख्श जमाली, नायब सदर दीदार अली सुमरो, जनरल सेक्रेटरी वहीद बिरोई, जॉइंट सेक्रेटरी जबरान मुर्तज़ा अबड़ो, एग्जीक्यूटिव कमेटी मेंबरनि आरिफ अली कुरैशी, इब्राहिम बिरोई, इसरार खान पठान जन खे मुबारकूं ॾींदे गुलनि जा हार पाराया विया। प्रेस क्लब शिकारपुर जे उहिदेदारनि जे मान में डिनर जो इंतज़ाम कयो वियो। उन मौक़े ते जतोई ख़ानदान जो नौजवान सियासतदान अमीर अली खान जतोई पिणु मौजूदु रहियो, जंहिं शिकारपुर प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकियूं ॾिनियूं ऐं शिकारपुर सां लाॻापियल सहाफ़िन सुल्तान हिंद इफ्तिखार आरई, नादिर बलोच, कानपुर मां सफ़ीउल्लाह सेठार, बहादुर अली बोरडो, हाफ़िज़ मोहम्मद सलीम माराई, टाउन कमेटी जा चूंडियल काउंसलर असगर अली सेठार, अली मुराद सेठार, डॉक्टर गुलाम असगर मंगणहार ऐं ॿिया बि मौजूदु रहिया, जन पिणु शिकारपुर प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।